इलम वो सच्चा है जेको केर लिखी नथो सघे ऐं केर पढ़ी नथो सघे। इल्म खां बग़ैर इंसान अंधो आहे छो त हू कुझु बि ॾिसी नथो सघे। इल्म खां बग़ैर इंसान ॿोड़ो आहे छो त हू सचाई ॿुधी नथो सघे। सुहेल तव्हां मूंखे ॿुधायो त असांजे ॻोठ में छा आहे। असांजे ॻोठ में हिकु स्कूल आहे उहो बंदि आहे। ॿारनि जा कन पर असांजो अंगूठो बि कोन पटिबो। गिला जो त तूं घर आहीं पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रख तुंहिंजो अंगूठो न पर इल्म जी तलवार सां तव्हां सभिनी जो सिर कटणो पवंदो। गुलाब ॻाल्हि कंदो गिला न कंदो। सरदार इम्तियाज़ ख़ान यादव केर बि कंध खणी कोन सघंदो। जेको कंध खणंदो न उन जो कंध कटियो ईंदो। इल्म ऐं कलम सां केर बि मुक़ाबिलो नथो करे सघे। मां ॻोठ जा मासूम ॿारड़ा पढ़ाईंदसि तोखे ऐं तुंहिंजे सरदार खे जेको बि करिणो आहे न वञी कयो। ठीकु आहे ॿुधां थो भोतार खे ॾिसां की थी तूं पढ़ाई। वञ हाणे। बस भोतार बस ये मास्टर नाराम सबक न सिखा। शरल मास्तराणी तो तुंहिंजी भेण लॻी वेठी आहे। सॼे ॻोठ खे भई सबक ॾे ऐं मुंहिंजी बि दिलि चए थी सभु जो किताब खणी वञी सबक वठां। भोतार तू भी जाने थो हिन ॻोठ में मूंखां वधीक मोतबर ॿियो को बि न आहे। भोतार चवण छा खुली ॻाल्हि आहे किथे होश विञाए पाणी बंदूक कंजा भांडा न कटी शरल कावड़ लॻई त भाली लॻई मुड़ुस मुड़ुस खे महत चवंदो। अॻियो मास्तर ॻोठ जी छोरी भॼाए वियो ऐं अदा इम्तियाज़ इन्हे जे करे स्कूल खे बंदि कराए छॾियो। तुंहिंजी भेण विसायल भाउ खे बि फूका ॾे। मां तुंहिंजी ॻाल्हि चङी तरह सां सम्झीसि भोतार
शान ना है जो गोठ जो औरतों ने करन शरल तो दोस्त है इन्हें जगह गाल के न तो खबर आत दोस्ती में जान देने वाला है जन्नत गाल बुद्धि थई गोठ जा हर माण्हू नाराज़ आहिनि त ज़ेबू ॿार न पढ़ाए पर हिन चरी छोकिरीअ खे केरु सम्झाए असांजी सम्झ वठे ई कान थी पर अधो सालार ॾाढो नाराज़ आहे त छोकिरियूं घर खां ॿाहिरि न निकिरनि। अधे सालार ऐं तोखे इल्म जी कहिड़ी ख़बर ॾियां थो 100 चईं थी 500 न अथई ठहियो हाणे एतिरी जाहिल न आहियां। केर समझासे काटू पुटन के हुआ त शिरल पांचो पाण के मुर्स माण्हू तो समझे फिर सिवेटी किचन में रुलंदी वरते बाजे पानी दे प्यार बाजे कितना दबा तो कि मुझे लियो ये फैशन कपड़ा न पाएंदी कर ये मथे ते पोती बगाना थे वर्षन से चल पड़ेला शर्म शादी के दी मां पे तो तॾहिं थो चवां त कंहिं पढ़ियल लिखियल छोकिरीअ सां शादी कर त तोखे सुधारे अब्बा वर्षन के मायूं नैन से करींदियूं अजब फैशन सदाई मुसलमान था इल्म और अंग्रेजन वारो पर दा अॼुकल्ह सिंधी ज़बान पढ़े केरु थो हाणे त प्राइवेट स्कूल खुली विया आहिनि पट्टी बि अंग्रेजी में पढ़ाई वञे थी शुरूआती ABC खां थी थिए तॾहिं त असांजी सिंधी ॿोली पोइते पइजी वई आहे वञ दफ़्तर में अंग्रेजी था ॻाल्हाइनि वञ अस्पताल में अंग्रेजी था ॻाल्हाइनि अचनि पंहिंजी ॿोली बि कान वॾा पुट अंग्रेजी था ॻाल्हाइनि वॾा अंग्रेज थी विया आहिनि जिथे वञ ये सर नो सर जी सर हाँ सर रुगो सर लगी पई आहे अब ॿियो त छॾ सुबुह साण उथण सां चवंदो गुड मॉर्निंग
खुदा जी रहमत। वालेकुम सलाम मुझे खुदा जी रहमत। गुड मॉर्निंग। हाय कारो थन मुंह अटे वट जाहिद, मूंखे सिर्फ इहो ॾुख आहे त ॻोठ जे माण्हुनि मां केर बि ख़ुशि नाहे त ॻोठ जा मासूम ॿार पढ़नि, तालीम हासिल कनि। असांजे ॻोठ वारा माण्हू चहलनि वारो दिन छो था रखनि? ॾिस ज़ाहिद, दुनिया जो नेटवर्क एतिरो फैलिजी वियो आहे जो हिकु ॿ हणनि सां माण्हू हिक ॿिए खे ॾिसी सघनि था। हिकिड़े टीवी सां 1000 चैनल ॾिसी सघनि, पर असांजे ॻोठ जे माण्हुनि जो ज़हन बदिलजे ई नथो। दुनिया वञी चंड ते पहुती, पर असांजे ॻोठ जा माण्हू हिते जा हिते ई आहिनि। ख़ुदा पाक असांजे ॻोठ वारनि खे सम्झ ॾे। सिर्फ़ ॿिनि जूं ॻाल्हियूं कंदी या दिलि जो बि कुझु ॿुधंदी। ज़ाहिद, तूं त पंहिंजो तोसां त प्यार, पर मूंखे सोच हिन ॻोठ जे मासूम ॿारनि जी आहे। हिन जो छा थींदो? जेको हिन दिलि खे ॾिस, धक धक न पर ज़ेबो ज़ेबो चरी आहे तुंहिंजे स्कूल जे ॿारनि जी। ज़ेबो, हिन दिलि खे ॾिठो प्यारो सबक मेरी मोहब्बत वारा सबक ॾींदी मैं त मरी वेंदी। जे चाहत वारो सबक ॾींदसि त चरी थी वेंदी, ऐं इश्क वारो सबक ॾींदसि त अर्श ते वञी पहुचंदी। तूं ई ॿुधाए, हिन दिलि खे कहिड़ो सबक ॾियां? जंहिंसां प्यार वारो, जंहिंसां चाहत वारो, जंहिंसां इबादत वारो, जंहिंसां साथ वारो, जंहिंसां ज़िंदगी वारो, जंहिंसां शादी वारो, जंहिंसां हयाती ज़िंदगी भर जो साथ। हिन दिलि खे उहो सबक जो शाद ऐं आबाद थी।
आहे बस ठीक तव्हांजी मर्ज़ी। हाँ मूं जेको स्कूल बंदि करायो हुयो उहो अॻकई सच ते हुयो। छाकाणि जो ॻोठ जूं औरतूं इएं सरेआम निकिरंदियूं न त असांजो शान मिटीअ में मिली वेंदो। अदा साईं केरल वारी भेण सुठो नथी करे, हाणे त इलेक्शन बि मथां आहे। कमदार तूं ॻोठ वारनि खे चओ त फिलहाल पंहिंजा ॿार स्कूल न मोकिलनि। इलेक्शन खां पोइ मां स्कूल खोलाईंदुसि ऐं हुन स्कूल में मास्तर ऐं मास्तराणियूं बि घुराईंदासीं। हा केरल खे चइजां पंहिंजी भेण खे तेसिताईं ॿाहिरि न कढे। पर अदा स्कूल जो वाइदो इहो वरी कीअं? मुंहिंजा भाउ वाइदो कबो वाइदो वफ़ा थिए नथी इहो त माण्हू जे पंहिंजे वस में आहे। अजाई अगर इन मूवीअ में फारग थी त थोरो कम असांजो कर। कहिड़ो हे ज़मीन ते वेंदो कमकार लाइ ऑर्डर खणी। सुणी दिया इन कोप चाय त ठाहे अच ॿाहिरि जे लाइ। जीअं त चांहि ठाहे थी ॾेई चवंदी आहीं न सुबुह जो सवेल उथंदो कर, पर तूं मुंहिंजी ॻाल्हि मञी नथो। छा कयां प्यारा, सॼी राति तुंहिंजे प्यार ऐं दीदार में गुज़री थो वञे। बसि हाणे बसि पंहिंजी शादी थी वई आहे। भले शादी थी वञे, मोहबत त साॻी आहे। उथाण उथ चाचो चाची ॾिसनि पिया, अधु सिकंदर दमड़ियो पियो थिए। उथ त मां चांहि ठाहे ॾियसि। हिकिड़े ॾींहं जी त ॻाल्हि न आहे, अधो त रोज़ ॾमरजी पवंदो आहे।
चाची अद्दा छो तो कावड़ करे खड़ी मुके न पड़ाया हाँ पर सिकंदर तू भी तो बात जो ख्याल कर दो करे ये तप्पी गाल ही देस्ता हाँ साईं पढ़ियो ताईं बाकी कम औंठो जो कम जो त ठिप जवाब असल ट्रियर चढ़ी दो वने हल्या दिया हल्या ओडू वर शेरल जी भेण ज़ेबो वनी स्कूल खोलियो ताईं हाणे सही गोट के सुदाण जो ठीको कयो ताईं अदा सिकंदर ज़ेबू त भलो कम थी करे रईस इमदाद खान ॻोठे ॿारनि जी सोचे ई नथो दिया या ज़ेबू बची ख्वार दिया न फायर की इज्जत है ख्याल न बात की इज्जत आयो थी चाची आयो थी मोपी पुत्र छाते जी सुबह सारा नेत्र बिठाई दो छोरा यम्मा तई मरी हां बस चीना चाचा ॾिस पंहिंजे पुट जा लक्षण हाणे वेही लिखीस कम लाइ बरो खाइण लाइ छितो कुतो छोड़ सिकंदर छो तो बाप जी अम्मा जे साम्हूं मुकद्दर खान जी नेकी करी कुछ राम कर बाबा
सच थो चवी। ॿियनि ॻोठनि जा माण्हू नौकरियूं वठी विया, इल्मु पिराए विया, असांजे ॻोठ जो साॻियो हाल। हिकिड़ो स्कूल हुयो, उहो बंदि थी वियो। हा चाचा, ॿुधण में आयो त शेरनि जी भेण मासूमनि खे तालीम थी ॾे। तालीम त ॾे थी, पर हुन वीचारी ॻोठ में सहे केरु थो। ॾिसो था, हिन ॿार जी उमिरि त स्कूल वञण जी आहे, पर तॾहिं बि होटल ते पियो थो कमु करे। हा मोर ख़ान, असां एतिरा त जाहिल आहियूं जो हिन मासूमनि खे स्कूल जे बदिरां असां होटल था कमरायूं। पानी खणी आए ॾे। सवेर खां पई थी ॾिसां, सवेर खां पोयां पोयां थो अची। तोसां मसलो कहिड़ो आहे पोड़ा? मूं तोखां को व्याज नाहे वरितो, जेको वठण आयो आहीं, सम्झी? काश मां तुंहिंजे स्कूल में भंगी हुजां। तूं जीअं
ना है गोठन जा मासूम बार पढ़ाण जी ऐं नई वरी का जी हिमायत करण जी याद रख हाणे जेको मंसूर साहब वाइदो कयो अथऊं सो निभाईंदासीं। चरल मूं सोचियो आहे त ब्याजी आहे कुझु पैसा रिटारे छॾियूंसि। चरियो नथी अदा चरियो नथी मंसूर जेके ॿ लख ॾिना आहिनि से बि नथो वठे ऐं हुन जो व्याज बि नथो वठे ऐं इहो सिर्फ़ इन लालच में थो करे त असां ज़ेबो जी शादी हुन सां कराईंदासीं। व्याजी सां मुंहिंजी शादी इहा ॻाल्हि सही आहे जेका तोखां लिकाईसीं। शहर जी शादी मंसूर जे भेण सां कराईसीं ऐं उन ब्याजी निकाह महिल ज़िद कयो त नंढो वॾो संग ॾियो। ॿियो त को संग हुयो ई कोन। उन महिल तुंहिंजो संग ॾिनोसींस ऐं 2 लख रुपया बि वरितासीं। वाह मुंहिंजा भाउ वाह
साईं याद वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे अदा साईं देर छाजे आहे मिलायो हथ ऐं थी वञो हिकु असां हिकु ई त आहियूं हाणे तव्हां चइनी ॼणनि खे करणो इहो तव्हां चारई ॼणा अलॻि अलॻि जाइनि ते वञी माण्हुनि सां मुलाक़ात माण्हुनि जूं रहियल बुज़ुर्ग खायूं कंदो माण्हुनि जा रहियल सॾ बत माण्हुनि खे कूड़नि नौकरियुनि जा आसरा ॾींदो माण्हुनि सां मेल जोल कंदो तजीअ चइनी जाइनि था वोट असांखे मिलनि असांखे मुंहिंजी शादी ज़बरदस्ती